अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी हलवे जी, सूजी जो हलवो। आज मैं सूजी का हलवा बना रही हूँ और ये रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये एक छोटी प्याली सूजी की है, हाफ कप समझ लें, ये अध कप जेतरी ही है सूजी आहे ऐं ओतरी मां सेम माप जी खंड खई आहे। चीनी भी मैंने उतनी ली है जितनी मैंने सूजी ली है। आप अपने हिसाब से उसको कम या ज़्यादा कर सकते हैं। तव्हां उनखे घटि वधि करे था सघो। ऐं पाणी जेको आहे इहो सूजीअ खां डबल आहे। ईअं खणी सम्झो त अगरि अधु कप जे बराबरि सूजी आहे, हीअ अधु कप खां थोड़ी मथे थींदी, मुनो कप समझो, मुनो कप, पौना कप समझ लें, ये होगी सूजी और उतनी ही चीनी है और पानी जो है वो डबल है। यानी अगर पौना कप है सूजी तो ये 1.5 कप पानी है। उसके अलावा किशमिश है, इसको धोकर अच्छी तरह साफ़ करके इसकी डंडियाँ हटा दी हैं। किशमिश जूं बूंडियूं अलॻि करे छॾियूं, धोई साफ़ करे रखियो आहे। हीअ ज़र्दे जो रंग आहे सफ़ा, ही नंढिड़ो रांदीके वारो चमचो आहे, त ही समझो उन जो चौथो हिस्सो, बिल्कुल छोटी सी 2 चुटकियों के बराबर समझ लें ज़र्दे का रंग। उसके साथ ये 2 इलायचियाँ छोटी मैंने खोल के रखी हुई हैं, 2 नंढा फोटा आहिनि जेके विझंदासीं। पिस्ता ऐं बादाम आहिनि जेके मूं 2-3 कलाक भिजाए रखिया गरम पानी में, उन खां पोइ मां हिननि खे छिले ऐं कटे रखियो। उसके साथ 1 टीस्पून हम इसमें डालेंगे केवड़ा वाटर। ये इसमें ये ख़त्म हो रहा है ही 1 टीस्पून, तो ये मैं सारा का सारा डाल दूँगी। अच्छा, दूसरी बात ये कि हलवा जो है वो हमेशा घी में ही अच्छा बनता है। जितनी भी मीठी चीज़ें हैं वो घी में अच्छी बनती हैं, लेकिन मैं बना रही हूँ इसको तेल में। आग मैंने जला दी है और तेल मैंने अपने सूजी के हिसाब से इसमें हाफ कप तेल डाल दिया है। आप चाहें तो घी में बना लें। मां अधु कप हिन में तेल विधो आहे ऐं तव्हां चाहियो त इनखे तव्हां गिह में ठाहे था सघो। गिह में टेस्ट जेको हूंदो आहे वधीक सुठो ईंदो आहे, पर जीअं त असां अॼुकल्ह गिह खाइणु घटाए छॾियो आहे, इन जे करे असां तेल जो घणो था इस्तेमालु कयूं। सो ही हल्की बाहि ते मूं हिनखे रखियो आहे। सभिनी खां पहिरियों असां हिन में विझंदासीं फोटा। सबसे पहले ये इलायची हम इसमें डाल रहे हैं। इसको थोड़ा सा कड़कड़ाएंगे, 2 मिनट के लिए इसको पकाएंगे। और दूसरी चीज़ ये कि मैं हमेशा कहती हूँ कि मीठे चीज़ों का जो बर्तन है वो अलग होना चाहिए। अगर आप खीर बना रही हैं, हलवा बना रही हैं, सिवैयाँ, ज़र्दा, कुछ भी, तो मीठे का बर्तन और मीठे का चम्मच, डोई अलग होना चाहिए। मिठे जो थां सदाईं अलॻि हुजे, चमचो, ॾोही, उन जो जेको बि आहे इस्तेमाल जी शइ उहा हमेशह अलॻि हुजणु खपे। बाहि हिन जी हल्की आहे, मीडियम खां घटि आहे ऐं लो खां थोड़ी मथे आहे। सो असां हिन में हाणे विझंदासीं सूजी। अब हम इसमें सूजी डाल रहे हैं। आंच जो है वो दरमियाने से कम है और हल्के से थोड़ी सी ज़्यादा है। इसको हम अच्छी तरह से, आप ये देखें घी गर्म हो चुका है, हमारी इलायची जो है वो इसमें पक चुकी थी। अब हम इस सूजी को इसमें भून लेंगे अच्छी तरह से। हाणे असां हिनखे सूजीअ खे हिन गिह में, तेल में चङी तरह भुञंदासीं त जीअं हिकु त हिन जो कलर थोड़ो चेंज थिए ऐं हिन जी खुशबू उथणु शुरू थिए। इसका रंग जो है वो हल्का सा चेंज होगा, ज़्यादा नहीं भूनना, ज़्यादा ब्राउन नहीं करना इसको। और जब खुशबू उठने लगे सूजी की तो आप समझ जाएं कि इसमें जो है वो हमारी मर्ज़ी के मुताबिक ये भुन चुका है। असांजी मर्ज़ी के मुताबिक जॾहिं भुॼी वेंदो त पोइ हिन में उहा खुशबू सूजीअ जी उथणु लॻंदी। भुॼण वक़्तु तव्हां ॾिसो हिन जी शिकिल हीअं थींदी, इस तरह ये झाग की तरह ये इसमें पकता रहेगा। और हमेशा ये चेक करें कि जिस भी सूजी से आप हलवा बनाएं वो पुरानी ना हो, वरना वो स्मेल पुराने आटे की, पुरानी सूजी की खाने में रह जाती है और बहुत बुरी लगती है। और दूसरा ये कि सूजी को पकाने से पहले उसको अच्छी तरह देख लें कि कहीं उसमें कोई कीड़े तो नहीं पड़ गए। हमेशा जीअं घुणा पइजी वेंदा आहिनि, सना अछा कीड़ा पइजी वेंदा आहिनि, असां सिंधीअ में चवंदा आहियूं सिवरियूं। सो थी सघे थो त रखियल हूंदी त उहे पइजी वेंदा, तंहिंजे करे ज़रूरु चेक कयो। ईअं न त तव्हां पचाइणु शुरू कयो पोइ तव्हांखे ख़बर पए त हिन में कुझु गड़बड़ थी। हाणे हिन जी ॾाढी प्यारी खुशबू उथी रही है, बड़ी अच्छी सी इसकी भीनी भीनी सी खुशबू आ रही है। अब हम इसमें डालेंगे चीनी। खंड असां हिन में विझूं था और थोड़ा सा इसको मिक्स करेंगे। इनखे चङी तरह मिलाइण खां पोइ हिन जे मथां मां ज़र्दे जो रंग विझंदमि। ज़र्दे का कलर मैं इसके ऊपर डाल रही हूँ और इस कलर के ऊपर मैं डाल रही हूँ पानी। कलर ऑप्शनल है, आप नहीं डालना चाहें, आप बग़ैर
कलर के बनाना चाहें, सादा जो भी हलवे का अपना रंग होता है, जो सूजी का अपना रंग है, त तव्हां उहो बि ठाहे सघो था। हाणे बाहि थोड़ी तेज़ कंदासीं त जीअं ही थोड़ो चङी तरह सां बॉयल थे। आंच को हम थोड़ा सा तेज़ कर रहे हैं ताकि अच्छी तरह से उबलने लगे और इसको हम थोड़ी देर के लिए ढक देंगे। चेक करते हैं इसको, तव्हां ॾिसो ये असां इनके चेक कयूं था, थोड़ी तेज़ बाहि ते छॾियो हो त जो पानी जेको आहे सुकण शुरू थी वियो आहे। अभी हम इसमें ड्राई फ्रूट डालेंगे और केवड़ा वाटर डालेंगे। आग में इसकी कम कर रही हूँ, आग मैंने इसकी कम कर दी। केवड़ा वाटर इसमें डालेंगे। ॾिसो हिन में आई 1 टीस्पून जेतिरो, ये 1 टीस्पून के बराबर था। इसमें डालना भी 1 टीस्पून ही है। इसको मिक्स कर लें अच्छी तरह से और इसमें हम डालेंगे किशमिश। ड्राई फ्रूट ऑप्शनल है, जो डालना चाहें जितना डालना चाहें, ठीक है। जेतिरो ड्राई फ्रूट हिन में विझणु चाहियो, जेको विझणु चाहियो तव्हां विझी सघो था। असां सिंधी माण्हू त हलवे में किशमिश ज़रूरु विझंदा आहियूं, खीरणीअ में भी विझंदा आहियूं। तो हाणे मां हिनखे ॾियां थी दम। इसको अभी मैं दम पे लगा रही हूँ, बहुत ही हल्की आंच पे 5-7 मिनट के लिए। पूरा 5 मिनट थी गए हैं, 5 मिनट हो गए हैं इसको दम पे लगाए हुए। ज़्यादा दम लगाने की ज़रूरत नहीं है। तव्हां ॾिसो ही मज़ेदार असांजो सूजीअ जो हलवो तयारु आहे। हिनखे कढूं था हाणे प्लेट में, सॉरी हिन प्याले में थी कढां। प्यालो मुंहिंजे पुट मूंखे गिफ्ट कयो हो। मुंहिंजे ॿारनि खे बि ख़बर आहे त मूंखे कहिड़ी शइ ख़ुशि कंदी आहे। मेरे बच्चे भी जानते हैं कि मैं किस चीज़ से खुश हो जाती हूँ। तो ये मेरे बेटे का दिया हुआ गिफ्ट है। कुछ बॉल थे उसमें से एक ये भी है। तो आग में इसकी बंद कर रही हूँ, इसको निकालते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मज़ेदार हलवो उफराटन सां खाओ या तव्हां पूरनि सां खाओ त बहितरीन रहंदो ॿिन्ही शयुनि सां। मुझे उम्मीद है तव्हांखे मुझे रेसिपी वणी होंगी। अगर आपको मेरी रेसिपी अच्छी लगी हो तो इसको लाइक करें, कमेंट करें, वीडियो को शेयर करें, चैनल मेरा सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ अगर मैं शेयर करना चाहूँ वो आप आसानी से देख सकेंगे और मेरी कोई वीडियो फिर आप मिस नहीं करेंगे अगर आपने चैनल सब्सक्राइब कर लिया तो। सो ही हलवो तैयार है। गार्निश करण जे लाइ मां हिन मां थोड़ो ही कढी रखिया है पिस्ता बादाम, ये असां हिन जे मथां विझूं था। मज़ेदार हलवो तैयार है। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। मां पंहिंजे बच्चनि लाइ, पंहिंजी फैमिली लाइ ॾाढे प्यार सां खाधो पचाईंदी आहियां। मूंखे कॾहिं बि बोझ न लॻंदो आहे। उनजो ज़ाइक़ो बि इन करे ई मज़ेदार थींदो आहे। सो हमेशा प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं तरकीब सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।